जे इलाइक़े सिंधड़ी भरिसां ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ वसाण में ॿोॾि जो पाणी बीठल हुजण करे इलाइक़े वासी दरबदर थी विया आहिनि। मुतासिरीन जो चवणु आहे त ॻोठ मां पाणी निकाल करण तोड़े वाहर करण लाइ केर बि लड़ी नाहे आयो। रिपोर्ट करे रहियो आहे असद शहर। मौजूद आहियूं तालुके खिपरे जी यूसी लूणखान जे जेको ॻोठ आहे मोहम्मद सिद्दीक़ वसाण, उन में तक़रीबन हिते 4 खां 5 फुट पाणी आहे, जेको तव्हांखे मुंहिंजे पसे मंदर में बि नज़र ईंदो। हिते जा रवासी हिन पाणीअ मां जागे पंहिंजे घरनि ताईं वञनि था। अंदरि घर में जेके आहिनि से हिननि जूं फैमिलियूं, हिननि जो ख़ानदान रहे थो, मासूम ॿार हिते रहनि था। पीअण जो पाणी बि हितां खां जागे ऐं जेको अॻिते वञनि था, हिननि जा रोड रस्ता जेके आहिनि से कटियल आहिनि, ही मैसूर बणियल आहिनि। पीअण जो पाणी बि हिते न आहे। हिन वक़्त ताईं न का समाजी तंज़ीम पहुती आहे, न को सियासी माण्हू हिननि वटि पहुतो आहे, न ई को हिननि वटि को वसारो पहुतो आहे। इन हवाले सां हिते जे रवासियुनि सां ॻाल्हाईंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो जेको पाणी में बुॾल नज़र अची रहियो आहे। हिन अॼु ॾींहं ताईं असांजी कंहिं बि जेको आहे सो वार न कई आहे। हीउ ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ वसाण, यूसी लूणखान ऐं जियाओ, इहो तव्हां ॾिसी रहिया आहियो। अॼु ॾींहं ताईं को बि वसवारो अमलदार या को असांजो समाजी तंज़ीम जो को माण्हू अॼु ॾींहं ताईं असांजे ॻोठ जी का संभाल बि कोन लधी आहे। असांखे का शइ बि नथी घुरिजे, पर असांजे पाणी जो जेको इहो मसइलो निकाल जो आहे, इहो रुॻो असांखे कराए ॾियनि त बि सही आहे। असां हिते पीअण जे पाणी लाइ परेशान आहियूं। मोहम्मद सिद्दीक़ वसाण में तमामु जेको सो पाणी जाम आहे ऐं केॾांहुं हुनजो निकाल न आहे। असां वसवारनि खे अपील था करियूं जो असांखे हीउ पाणी जो निकाल करायो वञे। असांजो घर ॿुॾो पियो, असांजो उतांक ॿुॾी पई आहे। असां मरीज़ थियो हिते वेंदो मरी, असांजी कुझु आहे करे असीं हिते ॿुॾी आहियूं। तव्हां ॻोठ सिद्दीक़ वसाण जे रवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ही ॾाढी अज़ियतनाक ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, मगर हिननि जी केर बि मालिकी करण जे लाइ तयारु न आहे। हिननि जो जेकॾहिं को मरीज़ आहे त उहो बि पाणीअ मां झागे था कढनि था। इन जे लाइ फौरी तौर ते जेके आहिनि से वसवारा ऐं जेके हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे हिननि जी मालिकी कनि। ही तव्हांखे मुंहिंजे पसे मंदर में स्कूल नज़र अची रहियो आहे, जेको मुकमल तौर पाणीअ हेठां हिते जे ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। इन जे लाइ फौरी तौर हिननि जी मालिकी करे हिननि जो पाणी कढाए हिननि मां बेचैनी ख़तमु कई वञे। असद शहर, टाइम न्यूज़, सिंधड़ी। सांगड़ में अवामी